नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चोटियारियूं में ख़बर ॾींदा हलूं त चोटियारियो डैम जेको सांगड़ खां 35 किलोमीटर जे पंध ते मौजूद है, 58 किलोमीटर डिघो बंद ॾेई जोड़ियल ही डैम 45,000 एकड़नि में पखड़ियल है। मंझस 41,000 मिलियन एकड़ फुट पानी गॾु करण जी गुंजाइश मौजूद है। पंहिंजे डेग ऐं वेकर सबबि ही दुनिया जे वॾनि डैमनि में लेखियो वञे थो। वरी ॻाल्हि त असां रोड कोन्हे को, ऐं नंबर ॿी ॻाल्हि त हिते लाइट कोन्हे की, ऐं इन खां सवाइ हिते माण्हू अचनि था। हीअ असां पंहिंजे तहत पाण जेको कुझु ख़र्च करे कुझु लाइ ॿेड़ियूं वरितियूं आहिनि, ऐं हीअ होटल कुझु हलनि था की हिते पाणी पीअण लाइ कोन मिलंदो हुयो, पर हींअर कुझु कोल्ड ड्रिंक वग़ैरह कुझु ॿ टे होटल निकिरी आहिनि। पर मेन मसइलो जेको आहे न रोड जो आहे, रोड कोन्हे को। माण्हू खे ॿाहिरां अचनि था, इहे ई शिकायत कंदा पर रोड कोन्हे, उन हिसाब सां अपना फैसिलिटी का बि सही कोन्हे। पाणी लही वियो त पोइ सुको थींदो, पोइ लांचियूं कोन हलंदियूं। लाइट बि थंभा किरी हाणे कटी पई आहे, रोड कोन्हे को, इन खां ॿियूं सहूलियतूं कोन आहिनि। रहे ई कोन, रोड सफ़ा कोन्हे, रोड टुटो पिया जीअं आया ॾिठो हूंदो। उन खां पोइ लाइट रहे कोन, बिजली ठिप कोन्हे, सॼो कमु जेको सोलर ते आहे, सोलर बि ख़राबु थी थो वञे त पोइ सॼो ॾींहुं गर्मी स्याह, हाणे हिन रश मुने करे हटी वई आहे गर्मीअ जे करे, का बि सहूलियत कोन्हे। पाणी जे ही जीअं अंदाज़े सां लहे पियो न, त मेनू अञा लथो त पोइ हिते बूट बंदि थी वेंदियूं हलणु, पाणी सुकी वेंदो सॼो, पोइ का बि सहूलियत कोन हूंदी आहे। इहो पाणी घुमण फिरण जो इहा बि सहूलियत वेंदी आहे, न कंहिंखे बि कोन मिलियो आहे। हीअ ऑफिस ठहियल आहे, ने बि को माण्हू रखियो कोन अथनि। हीअ बि जेके लांचूं बूटूं हलनि पियो, उहे पंहिंजे तहत पाण माण्हुनि वरितियो, पाण रोज़गार कनि पिया। जीअं असां वटि जेको आहे हिकिड़ी तनज़ीम आहे अब्दुल सत्तार रेस्क्यू जी, जेकी आहे उहा उन 99 खां जेको आहे कमु करे रही आहे। डेम हुजे या आल सिंध ते हुजे, जेको माण्हू जेको आहे ॿुॾी फोत थींदा आहिनि, उन्हनि खे जेको आहे असां रेस्क्यू ॾींदा आहियूं फी सबीलिल्लाह। उन खां बाद में जेको हिते सियाह जेके हिते घुमण असां वटि ईंदा आहिनि, उन्हनि लाइ जेको आहे हिते वेहण लाइ का जॻह न आहे, का अहिड़ी सहूलियत न आहे। ऐं पाणी जेको आहे हींअर जेको आहे बिल्कुलु सत जेकी आहे किरंदी वञे, बिल्कुलु लहंदो वञे पाणी, ऐं उनजी जेकी आहे माण्हू जेके तफ़री वेझण लाइ अचनि था, उन लाइ जेको आहे किन किचिरो जेको आहे गप जेकी आहे चवंदा आहियूं पाण, उहा इन लाइ सियाह लाइ जेको आहे वेझण जी सहूलियत हींअर न आहे। ऐं उन खां बाद में जेको आहे रस्तो आहे तमामु ख़राबु आहे, ऐं उन खां बाद में असांजो स्कूल आहे त उहो बि हितां जेको आहे 1 किलोमीटर परे आहे, जेको असांजा ॿार जेके वेंदा आहिनि पढ़णु वेंदा आहिनि। उन खां बाद में जेकर ॾिठो वञे त हीअ जेको आहे पंहिंजी सिंध जी जेको माॻ आहे, सिंध जेको हीअ चोटियारो डैम आहे, हींअर जेको आहे किंजर खे बि टोड़े पियो, हर माॻ खे जेको आहे सूंहं बि टोड़े पियो। हालांकि अलाह सां हिनखे कुदरत संदी हसीन ॾिनी आहे, ऐं असां गवर्नमेंट खे चऊं था जेको आहे त हिनखे जेको आहे हिनखे तवजा ॾियनि, जीअं त हीअ तफ़री माॻ सुठो थी सघे। सर, पाणी जो जेकर चाढ़ घटि थियो त हिते जेके आहिनि सियाह घुमण न ईंदा। पहिरीं ॻाल्हि त इहा ई आहे, त उन खां बाद में जेको आहे मल्हान लाइ जेको आहे रोज़गार घटि थी वेंदो हले। सर, अञा ताईं गवर्नमेंट जेको आहे अञा ताईं को बि इंतिज़ामिया अञा ताईं कोन आई आहे हिते। जेको आहे हिते अस्पताल त हालांकि असांखां 6 किलोमीटर परे आहे। उन खां बाद में असांखे जेको आहे पहिरियां हुई अस्पताल हुई 99 में, जेको आहे 2002 खां वठी अस्पताल हुई, उहा अॼु ताईं ठही वई आहे, त उहा अॼु ताईं अस्पताल वरी ठाही कोन वई आहे। सर, इहा हक़ीक़त बिल्कुलु न आहे कि अॼु ताईं कंहिंखे बि का सहूलियत न आहे ॾिनी। तव्हां पाण आया रोड सां, रोड न आहे ठहियलु, तव्हां पाण हिते तफ़री जेकर पाणी जे हेठां वञो, का बि जेके कुर्सी न आहे, जेकर हुते को सियाह जी वेहे या छांव जे हेठां हिकिड़ो छपिरो ठाहियो आहे, जेको अब्दुल सत्तार रेस्क्यू पंहिंजी पाण मदद कई आहे। उन में जेको आहे कुझु माण्हू जेके वेही सघनि था। सर, बिल्कुलु लाइट जी असां ख़ुदि जेके आहिनि पाण जेके असां सियाह लाइ कुझु असां बंदोबस्तु कयो आहे, पर हालांकि गवर्नमेंट अगरि नथी तवजा ॾिए त लाइट जो बंदोबस्तु अञा न आहे थियलु। जेकर गवर्नमेंट तवजो ॾिए राति जो बि तफ़री माॻ सुठो ठही सघे थो, राति जो माण्हू अची सघनि था। सर, माण्हू सियारे में जाम ईंदा आहिनि, ऐं उन खां बाद में जेको आहे गर्मियुनि में जेको आहे तपिश जाम थी वेंदी आहे वारी जे करे। आचर जेकी आहे, आचर जुम्मू जेको आहे उन ते माण्हू जाम ईंदो आहे। सर, मसइलो आहे त हालांकि माण्हू जे चक्कर जे हिसाब सां आहे, चक्कर उहो कहिड़ो थो घुमे। असां वटि नंढा चक्कर बि आहिनि, 500 वारा चक्कर बि आहिनि, 600 जा चक्कर बि आहिनि। असां जेके आवाम लाइ सियाहन लाइ जेको आहे कुझु सस्तो पैकेज बि ठाहियो आहे, उहो माण्हू जेके आहिनि घणो जेकर जेके अॼुकल्ह जेको आहे मशहूरु जेके झूने जिन जूं माड़ियूं आहिनि, उसी ताईं असां 2000 रुपया किरायो रखियो आहे, 2500 ताईं किरायो रखियो आहे। बाक़ी जेको आहे वधीक जेको आहे किरायो कंहिंखां बि जेको आहे न वरितो आहे, हालांकि मुनासिबु किरायो वरितो आहे।
हाँ सर, इहो असां जेको आहे सियाल लाइ जेको आहे कुझु सहूलियत कई आहे। जेको आहे असां वटि 22 आइटम जेके आहिनि खाधे पीते जा मिलंदा आहिनि सर। मच्छी जा कोफ्ता आहिनि, मच्छी टिकियूं आहिनि, मच्छी फ्राई आहे, मच्छी सुकी फ्राई आहे, सजी आहे, मच्छी जी जेकी आहे बिरयानी आहे। ऐं उन खां पोइ बाद में जेको आहे मच्छी जो हलवो आहे, जेको अॼुकल्ह अब्दुल सत्तार रेस्क्यू ठाहींदो आहे हलवो। हालांकि पंहिंजे हींअर जेको आहे सिंध में मशहूरु थी चुको आहे मच्छी जो हलवो ऐं कोफ्ता। सर मच्छी जो कोफ्ता ऐं मच्छी जो हलवो सर मुनासिब रेट आहे। हालांकि तव्हां अगरि किलो जे हिसाब सां तव्हां असांखे हलवो चओ त तव्हांखे 2000 रुपए में ठाहे ॾींदासीं। 2500 ताईं आहे। अगरि निजे घी में तव्हां ठाराईंदा त 3000 रुपए ताईं आहे। चोटियारियूं डैम जेको हिते आहे उनखे सहूलियतूं जेके आहिनि माना कोन आहिनि। माना जीअं रोड जी सहूलियत अचणु वञण में मुश्किलातूं थियनि थियूं ऐं पाणी माना जेको हींअर लहंदो वञे मथां जो रांटो खोले पाणी छॾियो वञे त मिठो पाणी थी वेंदो, पीअण जे हिसाब सां उहो बहितर रहंदो। पॉइंटूं घुमण जी सुठे नमूने आहे पर जेको फैसिलिटी माना कोन्हे हिते। को बि रोज़गार कोन दलियूं जेके मलाह हिते ॿेड़ियूं ठाहियो पंहिंजे हिसाब सां रोज़गार करींदा। को हुकूमत जे तरफ़ां को कोन मिलियल आहे। लाइट ई बिल्कुलु कोन आहे। बिल्कुलु हिते पार्क घुमणु घुरिजे। जीअं पंजाब वञे थो माण्हू या इस्लामाबाद को मरी थो हुते डेमनि जे किनारनि ते पार्क तव्हांखे मिलंदा। हिते उहा बि कोन्हे। घूमने आए थे, इधर लाइट की कोई सहूलत नहीं, यहाँ तक के रोड भी टूटे हैं। हमें घूमने में दिक्कत बहुत हो रही है, जबकि डैम में पानी बहुत कम है क्योंकि यहाँ जो मुहाने होते हैं उसका रोज़गार बहुत कम हो गया है और लाइट की भी कोई सहूलत नहीं है। और जो लोग आते हैं घूमने के लिए उनके बैठने के लिए कोई सहूलत नहीं। हम यहाँ पे घूमने के लिए आए हैं सांगड़ से, तो यहाँ पे रोड का सिस्टम बिल्कुल तबाह लगा पड़ा है और यहाँ पे कोई बैठने के लिए जगह नहीं है। जो गेस्ट हाउस बना हुआ है वहाँ पे ताले लगे हुए हैं, किसी को अंदर जाने की किसी को इजाज़त नहीं है। वो भी अंदर जो बैठे हैं वो कह रहे हैं कि आप लोगों को गवर्नमेंट से या एसएसपी सांगड़ से परमिशन लेनी पड़ेगी, उसके बाद में आपको कमरा या कोई बैठने के लिए आपको जगह दी जाएगी। और जो हम अभी गए थे माड़ी की तरफ, जो जुनेजो की माड़ियाँ हैं पुरानी बहुत कदीमी है, वहाँ पे जाने के लिए कोई सिस्टम नहीं है। आप देखोगे, खुद भी देखोगे तो आपको पता चलेगा कितनी बहुत ही तकलीफ जगह है जाने के लिए। बिल्कुल ही रेत है, अंदर जाने का कोई रोड वगैरह रास्ता वगैरह कुछ भी नहीं है। लाइट का कोई इंतज़ाम नहीं है। अगर लाइट होती तो रात को आने वाले जो स्याह आए थे वो बहुत अच्छे तरीके से एंजॉय करते। और लाइट का बिल्कुल कोई भी इंतज़ाम नहीं है। सोलर चल रहा है लेकिन लाइट का कोई इंतज़ाम नहीं। गवर्नमेंट को गुजारिश है कि इधर लाइट वगैरह लगवाए ताकि जो टूरिस्ट आए वो अच्छी तरह से एंजॉय करे। खिपरे खां आया आहियूं चोटियारी घुमण, त रोड जे हवाले सां रोड सफ़ा टुटल आहे। हुकूमत इहे चवंदा त ठाराए ॾियो त माण्हुनि लाइ सहुलाई थिए। जेका हालत तमामु ख़राबु आहे। तव्हां पाण ॾिसो पिया त रोड में खॾा पइजी विया आहिनि। तव्हां जेके वज़नी गाॾियूं डैम में पथर खणी टुपियूं उन जे करे तमामु वधीक खॾा पइजी विया ऐं तक़रीबन गाॾियूं पंचर थियो वञनि थियूं, वाट में ई ख़राबु थियो वञे। डैम ते माण्हू जेके सियाह घुमण अचनि था उहे पहुची न पिया सघनि, उन्हनि खे वॾियूं मुश्किलातूं आहिनि जेके माण्हू अचनि पिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।